रोशनी है। आउं गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल में साकरो स्कूल में पढ़ंदी आहियां। ही सब 9th क्लास जी शागिर्दार आहिनि। असां सभु नॉन मुस्लिम आहियूं ऐं असांजी जेकी प्रिंसिपल आहे उहा हर बार असांखे प्रेशर विझंदी आहे त अवां मुसलमान थियो, अवां नॉन मुस्लिम जो मज़हब आहे उहो तमामु सुठो न आहे कि नॉन मुस्लिम मज़हब अवां मुसलमान थियो। ऐं बार बार असांखे इहो चवंदी आहे त अवां इस्लाम क़बूल करियो, अवां कलमो पढ़ो, छो असांजो दीन न आहे। असांखे चवंदी आहे अवां भूतनि जी पूॼा थी करियो, अवां भूत त ईंदा ईंदा जॾहिं क़यामत अची त अवां ख़ुदा किथां थींदो। अलाह सां ईअं चवंदो त अञा अवां बचाइण वारो केरु आहे, त पोइ अवां ख़ुदा अची न किथां। अवां दोज़गी अवां माइट दोज़गी अवां जन्नत अवां इस्लाम क़बूल करियो, अवां जन्नत अवां मिलंदी। कॾहिं चयो हुन खे? कल्ह चयो, कल्ह असां वॾो लेक्चर ॾिनी। कल्ह चयो ऐं पहिरीं मां बि इलाही असांजी चई थी हुई, पर असां इलाही शिकायत ॾिनियूंसीं तॾहिं बि हुन कोन सम्झी। नाला चेंज करे असांखे जॾहिं किथां असां गारे में जॾहिं प्रोग्राम हुआ असांजी स्कूल जी तरफ़ सां, तॾहिं हुते सभिनी छोकिरी हिसो वरितो। असां मैडम पार्टिसिपेट कयूं था ऐं मैडम असांखे चई अवां नॉन मुस्लिम आहियो, अवां नात न खणो। असां चई मैडम असांजे दिलि चए थी असां हिसो वठूं न, चई न, अगरि अवां हिसो वठिणो आहे त अवां पंहिंजा नाला चेंज कयो। छो त अवां हुते अवां स्टेज ते घुराईंदा, अवां नाला चांदनी रोशनी, अवां नाला आहिनि माण्हू चवंदा त नॉन मुस्लिम। छा मुतालबो हाणे अवांजो? हाणे असां स्कूल में जेसि ताईं मैडम हूंदी त असां स्कूल में कोन वेंदासीं, जेसि ताईं मैडम कहिड़ो नालो आहे मैडम जो? गुलनाज़ जोखियो। गुलनाज़ जोखियो, ठीकु आहे।